सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छगा असा जिते आया कुछ न कुछ कारण आया इन्हीं करे सजी सोच होंदी आ असा के आसमान ते उड़ण वाला आसमान ते उड़ण वाला माना पंहिंजी इज्जत शान मान करम नजर नियत सब कुछ ऊंचाई ते पहुंचाइणो सब के बेहतर करणो इन्हीं करे गृहस्थी जेके भी आयूं असा बड़ी कमाल जी चीज छगा असा जेतो कुछ करे सघंदा एतिरो कोई भी न करे सघंदो असा ते कुदरत जी एतिरी रहमत आ वो चयो वेंदो आहे जॾहिं भगवान सृष्टि ठाही पाए तो ब्रह्मा सभिनी खां पंहिंजी नेचर पुछंदो पिया आयो भई तोखे छा खपे तुंहिंजी नेचर कीअं हुजे तुंहिंजी आदत कीअं हुजे तो कंहिं घुरी पए कंहिंखे ॾिने पए जेको हर को जेके हुया जानदार सभु राज़ी पए थींदा पिया लेकिन जॾहिं इंसान जो वारो आयो तो इंसान को पूछे तव्हांखे छा हुजे तो इंसान शुरू को अहिड़ो आज ताईं अहिड़ो ई आहे अॼु बि कोई कंहिंखो चङो पुछे छा खपई या कीअं थी या कोई वञे सही पहिरियों लफ़्ज़ सही जीअं तोखे सही लॻे बसि उहो कर अॼु बि मुंहिंजी नेचर ई आई आदत ई आई अथसि जेके इंसान खे पहिरियों ई साम्हूं जेको तोखे सही लॻे बसि उहो ई तूं कर तूं पाण मालिक आहे तोखे केरु चवणो आहे जेको तोखे चङो लॻे उहो कर पहिरियां लफ़्ज़ अहिड़ा चवंदो जीअं तोखे वणे पर करण खे कुझु बि न ईंदो कंदो पंहिंजी मर्ज़ी सां इहा बि हुजे नेचर इंसान जी कंदो उहो जेको पंहिंजी मर्ज़ी सां हूंदो चवंदो ईअं जेको तूं चवे इहा इंसान जी नेचर आहे उन वक़्तु बि जीअं ब्रह्मा पुछो छा खपे जेको चवे चइसि जेको तूं पाण वधीक ॼाणी ॼाणे तोखे पतो आहे तोखे वधीक केरु सम्झा जेको तूं चवे हाणे जीअं चए साम्हूं बि ब्रह्मा हुन चङो त सभु सन्यासी थियो हाणे जीअं हुन सभु सन्यासी थियो जी खोपड़ी घुमण शुरू थी चयोसीं हाणे सन्यासी थियूं न संसार ॾिठोसीं न आयासीं जहिड़ा पैदा थियासीं तहिड़ा मोआसीं बाक़ी छा थींदा पोइ जहिड़ा वियासीं तहिड़ा मोटियासीं ज़िंदगी में कुझु बचो ई कोन्हे ॿियो कुझु चओ जेको बि कुझु त राम काम ऐं अॼु बि इंसान जी वई आहे त पहिरियों तो जीअं चूं चवे पोइ कर त कुझु ॿियो न बाक़ी जेको बि आहे मुंहिंजे कम जी कहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ ब्रह्मा चए हाणे पाण चयो जेको वधीक तव्हां चओ चओ तूं बाक़ी कार उहो जेको असांजे लाइ चङी थो हुजे न तो ब्रह्मा ने चयो भई ठीकु आहे तव्हां सभु गृहस्थी थियो हे त सभिनी सुख जो साथ कयो हा इहो ठीकु आहे जेको बि आहे इहो सही आहे असां गृहस्थी थींदा जीअं हुन गृहस्थी चयो पोइ सभु देवी देवता फिरी आयसि चइसि जे इंसान गृहस्थी थियो इन जहिड़ो को सुखियो हूंदो बि न इहे त संसार में पंहिंजो स्वर्ग ठाहे करे वेही रहिया जेके बि आहे त पोइ घर ॿार कारोबार उथी वेठी दोस्ती संगत साथ रिश्ता नाता घुमण फिरण दान पुण्य सभु कुझु हिन जे खाते ते हूंदो जेतिरा इहे पुण्य वारा थींदा जेतिरा इहे चङा थींदा हिन सां को मुक़ाबले वारो ई न हूंदो पोइ ये धरती ते हुजनि या आसमान ते हुजनि ॿिन्ही पासे इहे स्वर्ग में हूंदा धरती और स्वर्ग ॿई पासा स्वर्ग हूंदा ते ब्रह्मा चयो मन खे बनाया बि अहिड़ो ई थो त जीअं ॿई पासा स्वर्ग में हुजनि इन्ही करे जो हुन चयो मन खे बनाया ई अहिड़ो थो जे सभु स्वर्ग वारा बणजनि इंसान जी खोपड़ी घुमी जॾहिं उन संगे गृहस्थी बढ़ायो आहे गिरह वास्त ॿई ॾिना अथई भई घर बि ॾिनो अथई पावर बि ॾिनो अथई कारोबार बि ॾिनो अथई ॿार बि ॾिनो अथई
यानी ॿई असांखे चीज़ूं ॾींदा त हाणे असां ॿिन्ही खे संभाले करे हलंदासीं, ॿिन्ही खे संयम रखी करे हलंदासीं। इन करे उन्हनि जीअं ई विहांउ थियो असांजे जीवन जी, विहांउ माना जीवन जी शुरूआत, ज़िंदगी जी शुरूआत। विहांउ थींदो त ॿार ईंदा, ॿार थींदा, संस्कार गुण इख़लाक किरदार सभु हलंदा, संसार अॻिते वधंदो। विहांउ न हूंदो त कुझु बि न हूंदो, सभु कुझु पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदो। त इन करे हुननि जीअं ई घर ठाहियो, ॻाल्हि अॾण जी कयूं, अमल छॾण जी कयूं। पहिरियों ई हुननि इहो कानून पास कयो भई जेको अचे असांजे घर तो कोई बि ख़ाली न वञे। इन करे उन्हनि पहिरीं ॻाल्हि इहा कई त घर उहो जिते असांखे छॾण अचे, ॾियण अचे। पोइ जॾहिं करे असां इंसान अॼु बि जेके आहियूं, असां में आदत आहे असां घर आए खे बि न मोटाईंदा, असां महिमान खे बि भॻवान करे सम्झंदा आहियूं। जेको कारोबार कंदा आहियूं उनमें बि को पंहिंजो हिसो रखंदा आहियूं, कुझु न कुझु कि चङे पासे चङे कम चङी ॻाल्हि जो कोई न कोई असां रखंदा ई आहियूं। उन सभ जे पोइतां मक़सदु इहो हूंदो आहे जीअं असांखे ॾियण अचे। छाकाणि जेकॾहिं असां ॾियण सिखंदासीं, पोइ जेकॾहिं असां कंहिं बुखे खे ॾींदासीं त जेके असांखे आसीसाऊं मिलंदियूं, असांजे घर में कॾहिं बुख न ईंदी। कंहिं ॾुखे खे ॾींदासीं, मदद कंदासीं त घर में कॾहिं ॾुख न ईंदो। कंहिं मंदर में ॾींदासीं, उते जेके सत्कर्म चङायूं तपस्याऊं जेके बि थींदियूं सिमरन, उन सभ जो भाग रहमत असांखे मिलंदो रहंदो। जेकॾहिं असां कंहिं जोगी जती सन्यासी संत महात्मा खे ॾींदासीं त जेको उनखे तपस्या कंदो, जेको बि कुझु कंदो, त पोइ उनजो जेको बि भाग हूंदो उनखे असांखे मिलंदो रहंदो। जेकॾहिं असां कंहिंखे बि कुझु ॾींदासीं, कॾहिं बि असां कंहिंजी पढ़ाई लिखाई कंहिंखे ऊचे खणण में ॾींदासीं, असांजे घर में कॾहिं बि ॿार खे अनपढ़ियो जाहिल न रहंदो। कंहिंजो भाग ठाहींदासीं, असांजे घर में कॾहिं बि भाग न ईंदो, सदाई भाग बणियो रहंदो। इन करे उन्हनि सभ खां पहिरीं ॾियण सिखो। असांजे घर में जेको जेको ॾींदा वेंदासीं, उनजी रहमत आसीस उहा असांखे मिलंदी वेंदी। असां सदाई सुखिया सताबा ख़ुशि ख़ुशहाल रहंदासीं, सदाई हरिया भरिया।